अगर FIR ला थींदी छाकाणि जो ही पटे भाई आहे न ही पंहिंजे पटे भाई खे इहे पूरो पूरो तफ़्सो ॾींदा ऐं असां ई कोशिशि कंदासीं त जेका असांजी FIR जा जवाबदार आहिनि उन्हनि खे ॿधी कुटे ऐं जेको आहे असां जेको आहे थाणे ते खणी ईंदासीं त उन्हनि खे ख़बर पवे त जेको आहे जेके पुरअमन जेको जदोजहद करण वारा आहिनि उन्हनि मथां FIR कीअं दाख़िल कबी आहे उन्हनि खे ज़ख़्मी कीअं कबो आहे चाहे उहो वकील हुजे या चाहे उहो जेको आहे असांजो आम आवाम जेको माण्हू हुजे। अच्छा मज़र साहब इन हवाले से का ॻाल्हि ॿोल थी आहे त जेका कोम्परस धुरिन सिविल सोसाइटी ते भी जेका त कूड़ियूं FIR कटी वयूं छा SSP या पुलिस इन मामले ते ॻाल्हि करे थी त मिनिस्टर आहे उन सुबुह ई जेको आहे पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में ऐलान कयो आहे त जेकियूं बि इन दौरान जेको जंहिं बि थाणे ते FIR दाख़िल थियूं आहिनि उन्हनि खे असां ख़तमु कंदासीं पर लॻे नथो छाकाणि जो FIR अचण खां पोइ कोर्ट खे ई अख़्तियारात आहिनि त उन खे FIR खे कहिड़े नोयत सां ख़तमु कनि था या ईअं थी सघे थो त इन्वेस्टिगेशन दौरान जेको आहे उहो जेको आहे उन केसनि खे C क्लास या B क्लास निकाल करे अचनि हिन महिल बि असांजो इहो ई आहे त असांजी FIR लाज कई वञे अगरि सही हूंदी अके सच ते हूंदी त उहा चालान कराए वेंदासीं असां अगरि कूड़ ते मबनी हूंदी त उहा ख़तमु पर पुलिस त अञा ताईं बि गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो जारी रखियो आहे गुज़िरियल राति बि गिरफ़्तारियूं थियूं इन खां अॻी राति साईं मेन मसइलो इहो आहे त ॾिसो जेकॾहिं इहा जेका जदोजहद जेकॾहिं इन जी सरपरस्ती अगरि वकील न कंदा आहे त ही पहिरियों बि कोम्परसनि जे मथां जेको आहे कूड़ियूं एलिगेशन लॻाए त ही जेका आहिनि इन्हनि जी आर्मी आहे सिंधु देश लिबरेशन आर्मी आहे या फलाणा आहिनि डिंगरान मटीरा आहिनि हीअ त असांजी वकीलनि जी जदोजहद हुई जंहिंजी सरपरस्ती असां वकील करे रहियासीं उन हिसाब सां वरना न त हिननि जे मथां त दहशतगर्दीअ जा बम ब्लास्टिंग जा पाण ई बायूं ॾेई ऐं ही उन्हनि जे मथां FIR दाख़िल कंदा ऐं उन्हनि खे सरेआम गोलियूं हलाइनि पर हिननि खे ख़बर ई त कार्रवाई कोर्ट वारा आॾो आहिनि उनजे करे ही ख़ामोश रहिया ऐं हिन महिल बि ही जेको आहे परेशान बि आहिनि हिननि खे यकीन न हुयो त जेको आहे कोर्ट सॻोरी जे तरफ़ां ऑर्डर पास कयो वेंदो छाकाणि जो हिननि खे ख़बर आहे ऐं ही बि ॼाणनि था न छाकाणि जो ही हमेशह ही हिते आहिनि त हिननि खे बि ख़बर ई त जेको आहे हिक ई अफ़ेयर जूं 2 FIR नथियूं थी सघनि पर हिननि ख़ुदि बि 2-3 हिकिड़े ई ॾींहं जो आहे हिकिड़े ई अफ़ेयर जूं 2-3 FIR दाख़िल करायूं आहिनि उहे बि सही न आहिनि ऐं असां कोर्ट जे आर्डर ते फ़िलहाल त FIR दाख़िल कराइण लाइ जेके गिरफ़्तार थी चुका आहिनि या जिन जी गिरफ़्तारी जे लाइ पुलिस करे पई उन्हनि लाइ मलीर कोर्ट या मलीर जा वकील कहिड़ो किरदारु अदा कनि था कल्ह जेल कस्टडी असां उन्हनि खे करायासीं ऐं अॼु उन्हनि जी बेल असां जेको आहे हड़ी छॾी आहे ऐं मुसलसिल असां उन्हनि जी भरपूर जेको आहे साथ ॾेई रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला जेको आहे 1-2 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे असां पंहिंजे घर में जेको आहे उन्हनि जी छुवटी रखाए उन्हनि खे आज़ादु कराईंदासीं ऐं असां कोशिशि कंदासीं त दौरान इन्वेस्टिगेशन असां या जेको मिनिस्टर ऐलान कयो आहे उन जे तहत असां इहे FIR ख़तमु करायूं